अस्सलाम वालेकुम जी व्यूअर्स, मां आहियां सर साजिद जमाली। अवां सां गॾु हाज़िर आहियां शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जे ताउन सां। अॼु असां इंशाअल्लाह 5 सेप्टेम्बर 2021 जो PST जो पेपर सॉल्व कंदासीं। 41 खां इंग्लिश जो पोर्शन हुयो। It would be a good idea for you to run as quickly as you can to save your life. Option A fast, B soon, C immediately, D efficiently. त तूं एतिरो तेज़ सां डोड़ जेतिरो तूं डुकी सघींदो। ठीकु आहे, त इट इज़ गुड आइडिया, इहो सुठो ख़्यालु आहे। तूं एतिरो तेज़ी सां डोड़ जेतिरो तूं डुकी सघींदो पंहिंजी ज़िंदगी खे बचाइण लाइ। त हीअ फ्रेंड इन ट्रबल मां खयल आहे। त इन जो जेको सही ऑप्शन थी वेंदो ए थी वेंदो फास्ट। आई रिमेंबर 42, आई रिमेंबर द टीचर टोल्ड अस अबाउट लास्ट वीक। हिते रिमेंबर जो असांखे सनानिम ॿुधाइणो आहे। ए असां वटि ऑप्शन आहे लर्न, बी आहे रिविस्ट, सी आहे रिकॉल ऐं डी आहे रिवाइज़। त इन जो सही ऑप्शन जेको थी वेंदो रिमेंबर जो रिकॉल थी वेंदो। ऐं 43 आहे व्हेन आई वॉज इन क्लास 5 आई यूज़ टू ईट फूड स्लोली। हिते ईट जे बाबति आहे। त ए आहे टेक, बी आहे हैव, सी आहे डिवेयर ऐं डी आहे चू एंड सालोस। त इहो असां साइंस में पढ़ी चुका आहियूं। चू एंड सालो माना खाइण ऐं चॿाड़ण। त इन जो जेको ईट जो थी वेंदो त डी ऑप्शन सही थी वेंदो। 43 में डी सही थी वेंदो। पोजिशन शोज़ रिलेशन्स ऑफ डिफरेंट काइंड्स। ठीकु आहे, त जुमिलो असां वटि आहे 44। त उनजा सनानिम्स आहिनि जेके ऑप्शन आहिनि असां वटि ए आहे अनइक्वल, बी आहे अदर, सी आहे अनइवन ऐं डी आहे डिससिमिलर। त इन जो सही जेको ऑप्शन थींदो उहो डिससिमिलर थींदो। 45 असां वटि सनानिम आहे जेको असांखे सेंटेंस आहे आई यूजुअली हैव इनफ टाइम टू फिनिश माई होमवर्क। टू फिनिश जो असांखे सनानिम ॿुधाइणो आहे। ए ऑप्शन आहे टू कंप्लीट, बी आहे स्टॉप डूइंग, सी आहे एंडिंग, डी आहे लास्ट। त टू फिनिश जो जेको असां वटि सनानिम थी वेंदो त टू कंप्लीट थी वेंदो। ऐं बी वारनि इन 45 खे बी सही कयो आहे, पर इहो ए सही थी वेंदो ऐं बी जेको आहे उहो ग़लति ऑप्शन आहे। उन खां पोइ असां वटि 5 जेके सेंटेंस हुआ उहे एंटानिम्स जा हुआ। उनमें 46 सेंटेंस आहे ही एडवाइस मी नॉट टू ट्रस्ट अ फ्रेंड हू लीव्स हिज फ्रेंड्स एट द टाइम ऑफ डेंजर। त लीव्स जो असांखे एंटानिम्स ॿुधाइणो आहे। त ए असां वटि आहे स्टैंड्स बाय, बी आहे स्टेज, सी आहे कंसोल्स ऐं डी आहे कंफर्ट्स। त लीव्स जो जेको सही थी वेंदो उहो थी वेंदो स्टैंड बाय। लीव्स माना छॾे वञणु, स्टैंड बाय माना बी रहणु। त 47 असां वटि जेको आहे सेंटेंस आहे अंडरस्टैंडिंग एंड फॉलोइंग ट्रैफिक रूल्स कैन हेल्प प्रिवेंट मैनी एक्सीडेंट। प्रिवेंट जो जेको असांखे एंटानिम पुछे पियो त हिते ऑप्शन आहिनि ए आहे प्रोवोक, बी आहे मेक, सी आहे डू ऐं डी आहे हैपिन। त प्रिवेंट माना जेको आहे सो परहेज़ करणु ऐं हैपिन माना थियणु। त इन जो जेको एंटानिम्स थी वेंदो उहो थी वेंदो हैपिन। 47 जो सही ऑप्शन थींदो डी हैपिन। 48 जे तरफ़ ईंदासीं। हैवी ट्रैफिक काज़िज़ ट्रैफिक जैम। ए ऑप्शन आहे असां वटि मूवमेंट, बी आहे फ्लो, सी आहे पैसेज, डी आहे डिस्पोजल। त जैम जो जेको सही ऑप्शन थी वेंदो उहो थी वेंदो फ्लो। 48 जो सही ऑप्शन जेको थी वेंदो उहो थी वेंदो फ्लो। ऐं उन खां पोइ असां वटि 49 सेंटेंस जेको आहे मोटर साइकिलिस्ट शुड वियर हेलमेट्स। वियर जो असां खां पुछे पियो एंटानिम्स। रिप्लेस, जेकॾहिं असां वटि को ॿियो लफ़्ज़ हुजे प्लेस या हिन क़िस्म जो को बि लफ़्ज़ हुजे उते असां रिप्लेस यूज़ करे पिया सघूं। वियर जो बी ऑप्शन असांखे ॾिए पियो रिमूव का शइ याने
इन जो जेको सही लॻे पियो उहो रिमूव पियो लॻे। सी जे तरफ़ था अचूं, पुट ऑफ ऐं डी आहे लिफ्ट। हाणे हिन 49 में जेको सही थींदो उहो रिमूव थींदो, पर हिननि पुट ऑफ कयो आहे ऐं ॿीहरनि त इहो सही ऑप्शन रिमूव थींदो। 50 आहे अ गुड सिटीज़न मस्ट ओबे द लॉ ऑफ द लैंड। हिते सिटीज़न जे बाबति पुछे पियो असांखे त जेके आहिनि से इन्हनि जो एंटानिम्स ॿुधाइणो आहे। ए आहे फॉरेनर, बी आहे एलियन, सी आहे टूरिस्ट ऐं डी आहे स्ट्रेंजर। त स्ट्रेंजर बि कोन थींदो, टूरिस्ट बि न थींदो, बाक़ी हिन में एलियन ऐं फॉरेनर ॿई थी था सघनि। त आई बी वारनि सही हिनखे एलियन कयो आहे, पर फॉरेनर बि थी पियो सघे। सिटीज़न माना शहरी, फॉरेनर माना जेको को ॿाहिरि शहर जो माण्हू रहवासी हुजे त उनखे असां फॉरेनर चवंदा आहियूं। त सिटीज़न जो फॉरेनर बि थी थो सघे, एलियन थी थो सघे, पर हिननि बी ऑप्शन सही कयो आहे। प्रीपोजिशन ते ईंदासीं, उन खां पोइ 51 खां असां वटि प्रीपोजिशन आहे। नबील वाज़ राजूज़ बेस्ट फ्रेंड चाइल्डहुड। त इहो सिंस ई फार जो यूज़ आहे। ए ऑप्शन असां वटि आहे फ्रॉम, बी आहे इन, सी आहे फार ऐं डी आहे सिंस। त सही ऑप्शन इन जो थी वेंदो सिंस चाइल्डहुड। यादि हुजे त सिंस यूज़ असां कंदा आहियूं जिते स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम ॾसियलु हुजे। फार यूज़ कंदा आहियूं लेंथ ऑफ टाइम लाइ, सिंस यूज़ कंदा आहियूं स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम जिते शो थियलु हुजे। हिते चाइल्डहुड आहे त यानी स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम ॾसियलु आहे त नबील ई राजू नंढपिण खां वठी दोस्त हुआ। चाइल्डहुड जेको आहे सो हुनजो स्टार्टिंग पॉइंट ऑफ टाइम आहे, इन जे करे हिते सिंस सही थींदो। 51 जो सही जेको ऑप्शन थींदो उहो डी थींदो। 52 आहे अ गुड प्लेयर चूज़िस टीम इंट्रस्ट सेल्फ इंट्रस्ट। त इन में असां वटि ऑप्शन आहिनि ए अवर, बी अबो, सी देन ऐं डी टू। त इंट्रस्ट अवर सेल्फ इंट्रस्ट, त इहो बि क्रिकेट वारे 6 बुक्स जे शायदि आख़िर में लेसन आहे आई थिंक, त उन मां एज़ इट खयल आहे, त इन जो सही ऑप्शन थी वेंदो ओवर। 53 क्वेश्चन ते ईंदासीं। द कार स्टार्टेड मूविंग इट सेल्फ एज इट वॉज डैश अ स्लोप। ए ऑप्शन आहे थ्रो एंड डाउन, बी आहे बाय एंड ऑन, सी आहे फॉर एंड टू, डी आहे अलॉन्ग एंड फ्रॉम। त इन जो सही ऑप्शन जेको थी वेंदो द केट स्टैंड्स मूविंग बाय इट सेल्फ। या तव्हांखे ख़बर हुजे ज़रियो वग़ैरह का अहिड़ी शइ हूंदी आहे त असां उते बाय यूज़ कंदा आहियूं। बाय इट सेल्फ एज इट वॉज ऑन अ स्लोप। स्लोप माना की लहंदी ते हुजे, त कार पाण ई पाण हलणु शुरू थी वई छाकाणि त उहा स्लोप ते हुई। उन खां पोइ असां वटि इन जो यानी सही ऑप्शन थींदो बी 53 जो। 54 ते ईंदासीं। पीपुल शुड नॉट वॉक फ्लोइंग वाटर। त ए थींदो अक्रॉस, बी फ्रॉम, सी आहे थ्रो ऐं डी आहे इनटू। त इन जो जेको सही ऑप्शन थी वेंदो पीपुल शुड नॉट वॉक थ्रो फ्लोइंग वाटर। त सी ऑप्शन इन जो सही थी वेंदो। दे गेदर्ड पीपुल एंड टोल्ड देम व्हाट टू डू डैश डैश एंड डैश अ फ्लड। त हिते जेके असां वटि ऑप्शन आहिनि, ए आहे अबाउट, इन, ड्यूरिंग, बी में आहे इन, फॉर, फ्रॉम, सी में आहे विथ, फॉर, टू, डी में आहे बिफोर, ड्यूरिंग, आफ्टर। त इहो ईज़ी आहे, एज़ इट सेंटेंस मां इहो खयल आहे। दे गेदर्ड पीपुल एंड टोल्ड देम व्हाट टू डू बिफोर, ड्यूरिंग एंड आफ्टर अ फ्लड। उन्हनि माण्हुनि खे गॾु कयो ऐं उन्हनि खे ॿुधायो त छा करणु घुरिजे ॿोॾि खां अवल, दौरान ऐं बाद में। हाणे असां वटि पैसेज रीडिंग कंप्रीहेंशन आहे। 55 क्वेश्चन खां बाद में टुडे इन ते अंडरलाइन थियल आहे, इन लफ़्ज़नि ते ध्यानु ॾींदा वञिजो। टुडे टर्मा इज़ द बिज़ीएस्ट पोर्ट इन घाना। इन अर्लियर टाइम्स टर्मा used to be a small fishing village. Its port was built in 1960. Ghana's main export is cacao. The port smells of cocoa beans, fish and salts. The Ghana celebrated the सही लफ्ज़ न पियो अचे, आई थिंक बकौटिया
festival for a good fishing year ahead. It is one of the first Tuesday in the month of July every year. Once the festival begins, the fishing season starts. Many fishing communities of Ghana do not go to sea on Tuesday. My favorite food is wakai. It is cooked with rice and beans, but I like to eat fish too, the ones that I catch. Sixth day असांखे क्वेश्चन आहे द अंडरलाइन वर्ड टुडे मीन्स असांखां टुडे जो मतिलबु जो पुछे त टुडे जो मतिलबु छा थींदो अंडरलाइन जेको वर्ड आहे ऑन द डे बी में आहे फॉर द टाइम बीइंग सी में नाउ अ डे डी में द डे त टुडे खे असां चवंदासीं नाउ अ डे सही ऑप्शन थी वेंदो सी नाउ अ डे 57 आहे विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोड्यूस इज़ द लार्जेस्ट सोर्स ऑफ फॉरेन एक्सचेंज ऑफ घाना त मथे क्लियरली असांखे ॿुधायो त जेका घाने जी लार्जेस्ट आहे सोर्स फॉरेन एक्सचेंज जो कहिड़ो आहे वरी हिते असांखां सुवाल पियो करे त ए ऑप्शन आहे फिश बी आहे साल्ट सी आहे कोका बीन्स ऐं डी आहे सी फूड त इहो ऑप्शन थी वेंदो सही सी ऑप्शन द पोर्ट्स स्मेल ऑफ कोका बीन्स फिश The pot smells of cocoa beans, fish and salt because छाजे लाइ इन जो रीज़न पियो पुछे त 58 में तव्हां ऑप्शन ए ॾिसंदव कोका बीन्स फिश एंड साल्ट आर स्टोर्ड देयर इन लार्ज क्वांटिटीज़ एट द पोर्ट बी कोका बीन्स एंड फिश आर ब्रॉट देयर फॉर एक्सपोर्ट साल्ट इज़ यूज्ड टू प्रिजर्व क्वालिटी ऑफ फिश Coca beans, fish and salt are commodities for trade at sea. DI coca beans, fish stay fresh in marine environment. त इन जो जेको सही ऑप्शन थी वेंदो उहो थी वेंदो बी कोका बीन्स एंड फिश आर ब्रॉड देयर फॉर एक्सपोर्ट साल्ट इज़ यूज्ड टू प्रिजर्व क्वालिटी साल्ट यूज़ कयो वेंदो आहे मच्छियुनि में उन जी क्वालिटी खे रखण जे लाइ उनजे करे इहो क्लियर आहे ऐं सही बि आहे त सही ऑप्शन इन जो थी वेंदो 58 जो बी 59 ते ईंदा द अंडरलाइंड वर्ड अहेड मीन्स अहेड 59 में त इन जो जेको सही ऑप्शन असां पहिरियां सभई ऑप्शन पढ़ी था वञूं त ए आहे अ सिंगल हेड अहेड माना अ सिंगल हेड बी में ऑप्शन आहे इन एडवांस सी में आहे कमिंग आर फॉलोइंग डी में आहे क्वाइट एट हैंड आर नियर त इन जो जेको सही ऑप्शन थी वेंदो कमिंग एंड फॉलोइंग ऑप्शन सी थींदो द अंडरलाइंड वर्ड वंस यूज्ड एज प्रोनाउन मीन्स अटेंशन कॉन्टेक्चुअल मीनिंग ते तो तवजह ॾींदो हीउ जेको आहे कॉन्टेक्चुअल मीनिंग थो पुछे त वंस जो मतिलबु छा आहे प्लूरल ऑफ वन आहे वंस थींदो ऐं राइस जे लाइ वंस जो लफ़्ज़ यूज़ कयो अथई या सी ऑप्शन आहे बीन्स जे लाइ वंस जो लफ़्ज़ यूज़ कयो अथई या फिश जे लाइ वंस जो लफ़्ज़ यूज़ कयो अथई मथी लाइन ते असां वरी हलूं पिया तव्हां तवजह ॾींदव त माई फेवरेट फूड इज़ वकाई इट इज़ कुक्ड विथ राइस एंड बीन्स बट आई लाइक टू ईट फिश टू मां पिणु मच्छी पसंदि कंदो आहियां पर मां पिणु मच्छी पसंदि कंदो आहियां द वंस देट आई कैच उहा हिकु जेका मां पाण पकड़ींदो आहियां याने वन जेको हिते ज़िक्र थिए पियो उहो फिश जो पियो थिए त उहा हिकु मच्छी पसंदि कंदो आहियां जेका मां पाण पकड़ींदो आहियां त उमेदु आहे त तव्हांखे हीउ पेपर सम्झ में अची वियो हूंदो ऐं तव्हांखे को बि सुवाल हुजे कमेंट में पुछी था सघो सब्सक्राइब जे बटन ते क्लिक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा थैंक यू वेरी मच